नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे गुलामला मां ख़बर आहे बाबू जान हिंगोर जो जी रिपोर्ट मुताबिक़ ठटे वेझो ठटे शुगर मिल जे सिजावल ठटो मेन हाईवे ते राति देर सां इंतहाई अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा मौक़े ते ई फौत थी विया ऐं 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे 1122 एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मखी आंदो वियो, जितां वधीक इलाज लाइ ट्रामा सेंटर कराची मुंतकिल कयो वियो। तफ़सील मूजिब सिजावल दड़ी ज़िले जा 5 ॼणा पंहिंजी मेहरान कार में ठटे जी मक़ामी होटल में मानी खाई वापसि वञी रहिया हुआ त ओचितो ठटे शुगर मिल वटि अणॼातल डंपर जो कार खे टकर 3 ॼणा मौक़े ते ई फौत थी विया। फौतनि में फैज़ान सुमरो, इनायत सुमरो ऐं मुमताज़ सुमरो शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में नियाज़ सुमरो ऐं सोहेल मेमन शामिल आहिनि, जिन खे फौरी तौर ते सिंध इंटीग्रेटेड एमरजेंसी एंड हेल्थ सर्विस एम्बुलेंस 1122 ज़रिए सिविल अस्पताल मखी मुंतकिल कयो वियो, जितां बाद में ट्रामा सेंटर कराची मुंतकिल कयो वियो। उन मौक़े ते MNA सैयद अयाज़ अली शिराज़ी फौरी तौर हादसे वारे हंधि पहुतो ऐं सिविल अस्पताल मखी में एमरजेंसी लागू कई। बाद में सैयद मखी स्टेशन ते HK 1122 जी तकड़ी कार्रवाई खे साराहियो ऐं ॿियनि माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाइण ते अमले जी वाखाण पिणु कई। ॿिए तरफ़ दड़े में अॼु सोग जो ऐलान कयो वियो। वापारियुनि पंहिंजा कारोबार बंदि रखी छॾिया।